नोटिफिकेशन न निकिरंदो, फ़ैसिलो थींदो त केनाल न ठाहिया वेंदा, माण्हुनि खे गुमराह न कयो वञे, सच ते ॿधल ॻाल्हि कई वञे। वज़ीर आज़म वटि इरसा खे मुअत्तल करण जो इख्तियार नाहे। एहतजाज कंदड़नि खे रोड खोलण घुरिजनि। जेसीं ताईं पीपल्स पार्टी आहे तेसीं ताईं सिंधु दरिया ते नवां केनाल न ठहंदा। जीअं कालाबाग डैम दफ़न थियो हो, ईअं ई केनालनि जी ॻाल्हि दफ़न थी वेंदी। वफ़ाक़ वाज़ेह कयो आहे त गॾियल रास्ते खां सवाइ को बि केनाल या मंसूबो न ठहंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध सिवड़ आहे त असां ख्वाब में बि सिंध जे हक़नि बाबति ग़लति फ़ैसिला नथा करे सघूं। पीपल्स पार्टी न सिर्फ़ सिंध पर पूरे मुल्क जे माण्हुनि जे हक़नि जी ज़ामिन आहे। अवामी ताक़त सां सिंध जे हक़नि जी जंग विढ़ंदा रहंदासीं। निगरान हुकूमत जे दौर में इरसा सर्टिफिकेट जारी कयो हो। सिंध हुकूमत जून 2024 में इरसा जे इन सर्टिफिकेट खे चैलेंज कयो। पक आहे त 2 मई ते CCI इजलास में केनालनि वारो फ़ैसिलो वापसि थी वेंदो। वॾे वज़ीर चयो आहे त पाकिस्तान ते हमिलो थियो त अवाम हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठो हूंदो। पीपल्स पार्टी बि फ़ौज सां गॾु बीठल आहे। भारत खे पैगाम ॾेई छॾियो आहे त अॻराई जो भरपूर जवाबु ॾिबो। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो 52हों इजलास 2 मई ते थींदो, जंहिंजी सदारत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। CCI सेक्रेटरीट इजलास जे तलबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इजलास में 4 सूबनि जे वॾनि वज़ीरनि, वफ़ाक़ी वज़ीरनि समेत 24 शख़्सियतुनि खे ख़ुसूसी दावत ॾिनी वई आहे। CCI इजलास में सिंध हुकूमत तरफ़ां तकरारी केनालनि वारी रिथा जो मामलो उथारियो वेंदो। सेनेट भारतीय जवारियत ख़िलाफ़ मज़मती ठहराव मंज़ूर करे वरितो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त पाकिस्तान खे पहलगाम वाक़े सां ॻंढण वारा इल्ज़ाम रद्द कंदे सिंध तास मुआहिदे जी मुअत्तली जी मज़म्मत कजे थी। भारतीय हुकूमत बदनीयती ते ॿधल मुहिम हलाए रही आहे। भारत पारां कंहिं बि साज़िश जो तकिड़ो जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि में कयल दहशतगर्दी ते भारत खां एहतिसाब वरितो वञे। पाकिस्तान कश्मीर जी हिमायत जारी रखी वेंदी। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज मुकमल तौर ते तैयार आहे। कंहिं बि मेरी अक्सां ॾिठो त जवाबु माज़ी जहिड़ो ॾिनो वेंदो। असां इंतज़ारु करे रहिया आहियूं त अॻिते कहिड़ी ॻाल्हि वधंदी। भारत पाकिस्तान जो सिधी रीति नालो नाहे वरितो। के सबूत ई न आहिनि जो पाकिस्तान खे पहलगाम वाक़े सां ॻंढियो वञे। नायब वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर सागदार जो सेनेट इजलास खे ख़िताब। संदसि चवण आहे त असां सभु सियासी तौर ते हिक सफ़े ते आहियूं। पाणी 24 करोड़ पाकिस्तानियुनि जी लाइफ लाइन आहे। क़ौमी सलामती कमेटी चई चुकी आहे त पाणी बंदि करणु जंग जे बराबरि हूंदो। सिंध तास मुआहिदो हिकु तरफ़ो मुअत्तल नथो करे सघिजे। मुआहिदे में लिखियलु आहे त मुआहिदो इत्तफ़ाक़ राय सां ई ख़तमु करे सघिजे थो। भारतीय जवारियत ख़िलाफ़ ठहराव में ऐवान जो दुश्मन खे गॾियल पैगाम ॾिनो वियो आहे त भारत ताड़ में रहियो आहे त कीअं बि करे पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाए वञे। पहलगाम वाक़े जो इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻायो वियो। 7.5 लख फ़ौज जी मौजूदगी में ही वाक़ियो उन्हनि जी क़ाबिलियत ते सवालिया निशान आहे। ऑपोज़िशन लीडर शिबली फराज़ जो सेनेट इजलास खे ख़िताब। पहलगाम वाक़े खे जवाज़ बणाए भारत तरफ़ां खयल हिक तरफ़े क़दमनि सां इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे नुक़सानु पहुचण जो ख़दशो आहे। भारत हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदो मुअत्तल कयो। पाणी जी मुअत्तली वारो क़दम जंग जे बराबरि हूंदो। सिंध तास मुआहिदो आलमी बैंक जे टियाकुड़ीअ सां थियो। पाकिस्तान पंहिंजे ख़ुदि मुख्तियारी ऐं सरहदुनि जे दिफ़ा लाइ मुकमल तौर ते तैयारु आहे। परॾेही खाते जे तर्जुमान जी हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग चवे थो भारती क़दमनि जे जवाब में वाघा बॉर्डर ते हर क़िस्म जी अचवञ बंदि कई वई आहे। रुॻो 3 अप्रैल ताईं वापसि वेंदड़नि खे इजाज़त हूंदी। सार्क स्कीम तहत भारत जे शहरनि जूं समूरी वीज़ाऊं मुअत्तल कयूं वयूं आहिनि, पर सिख यात्री वीज़ा मुअत्तली खां आजा हूंदा। भारतीय एयरलाइंस जे लाइ फ़िज़ाई हदूं बंदि कयूं वयूं आहिनि। भारत समूरा वापारी राब्ता बिना देर मुअत्तल कया आहिनि। पहलगाम वाक़े खां पोइ भारत जा बेबुनियाद इल्ज़ाम ऐं गैर मुंतक़ी क़दमनि जो जवाब नथो ठहे। क़ौमी सलामती कमेटी जा समूरा फ़ैसिला क़ौम जी दिलि जो आवाज़ आहे। नई कमेटी पाकिस्तानी क़ौम जी ख़्वाहिशुनि जी तर्जुमानी करे थी। पूरी क़ौम क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि ऐं क़दमनि सां गॾु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो कराची में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। सदर जो चवणु आहे त दुश्मन कंहिं ग़लति फ़हमी में न रहे। पाकिस्तान जो दिफ़ा अल्हम्दुलिल्लाह नाक़ाबिले तस्ख़ीर आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी भारत जे क़दमनि बाबति क़ौमी सलामती कमेटी जे जवाबी क़दमनि बाबति सदर खे आगाह कयो। गॾियल क़ौमुनि पारां पाकिस्तान ऐं भारत विच में वधंदड़ छिकताण ते ॻणिती इज़हार, सब्र खां कमु वठण जी अपील। गॾियल क़ौमुनि जे तर्जुमान स्टीफन डोजार्क हिकु बयान में चयो आहे त असां पाकिस्तान ऐं भारत खे अपील करियूं था त सब्र खां कमु वरितो वञे। ॿई मुल्क यकीनी बणाइनि त हालतूं वधीक ख़राब न थियनि। ॿिन्ही मुल्कनि विच में हर मसइलो गॾियल मुशावरत ऐं पुरअमन तरीक़े सां हल करे सघिजे थो ऐं थियण बि घुरिजे। पाकिस्तान भारत जे कंहिं बि हमले जो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदो। ॿिन्ही मुल्कनि विच में टकराव जा तबाह कंदड़ नतीजा बरामद थींदा। दुनिया खे ॿिन्ही एटमी मुल्कनि विच में फ़िक्रमंद हुजणु घुरिजे। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जूं बरतानवी मीडिया सां ॻाल्हियूं। पाक भारत मामलनि खे वेझे खां ॾिसी रहिया आहियूं। कश्मीर जे मामले ते फौरी तौर ते का पोज़ीशन न पिया वठूं। ॿिन्ही मुल्कनि में सूरत हाल तेज़ी सां तब्दील थी रही आहे। अमरीकी परॾेही खाते जी तर्जुमान
टेमी ब्रूस जी प्रेस ब्रीफिंग चवे थी भारत में थियल दहशतगर्द वाक़े जी मज़म्मत कजे थी हमले में मुलविस अंसरनि खे इंसाफ़ जी कचहरी में आंदो वञे। पीपुल्स पार्टी तरफां रोहिड़ी बाईपास वटि अॼु जलसो कयो पियो वञे। तयारियूं मुकमल, कंटेनर बिहारे स्टेज तयारु कयो वियो। वॾे अंग में कुर्सियूं लॻाई वयूं। जलसे खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। जियालनि जा काफ़िला पहुचण जो सिलसिलो जारी, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। सिंध दरिया ते दाड़े ख़िलाफ़ बबलोई बाईपास वटि वकीलनि जो 8 ॾिहाड़े बि धरणो जारी। वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि पंजाब में ॿियनि सूबनि मां ईंदड़ माल बरदार गाॾियुनि जूं रोड जे ॿिन्ही पासनि खां कतारूं लॻल। बावड़े वेझो सिंध पंजाब दंग कमू शहीद वटि बि 3 ॾिहाड़े धरणो लॻल। वकीलनि, सियासी समाजी कारकुननि, शहरनि जी वॾे अंग में शिरकत। सिंध खां पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। मीरपुर माथिलो डहरकी समेत ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में बि धरणा जारी। रते देरो बाईपास वटि इंडस हाईवे ते 7 ॾिहाड़े बि सिविल सोसाइटी पारां तकरारी केनालनि ख़िलाफ़ धरणो हलंदड़। वकील इतिहाद ऐं ऑल पार्टीज़ मूवमेंट जे सर ते कंदरकोट में बाईपास वटि इंडस हाईवे ते 5 ॾिहाड़े बि धरणो जारी। नए दरे जे शहरनि जो बि सखर लाड़काणो रोड ते एहतजाज 5 ॾींहनि खां हलंदड़ आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल। मोरे में क़ौमी शाहराह ते तकरारी केनालनि ख़िलाफ़ 7 ॾींहं बि धरणो जारी। कॉमपर्स कारकुननि समेत वकील, सियासी समाजी अॻवान शरीक। जैकबाबाद, मटियारी, नवाबशाह, खंबर, गंबट, डोकरी, नसीराबाद, गाजी खावड़, बुल्लीशाह करीम, बुढो कमराणी, नओ दुम्बालो, जोई, ठुल ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा रैलियूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसीं ताईं केनाल रिथा ख़तमु करण जो नोटिफिकेशन जारी नथो थिए तेसीं ताईं धरना जारी रहंदा। तकरारी केनालनि ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। सिंध हाई कोर्ट, मलीर कोर्ट समेत ॿियनि अदालतुनि में कार्रवाइयूं मुअतल। एमजिना रोड ते वकीलनि जो धरणो। सिंध हाई कोर्ट, सिखर, सेशन कोर्ट, एटीसी, नेब कोर्ट समेत मातहत समूरियुनि अदालतुनि में बि वकीलनि जे बाइकॉट सबबि कार्रवाइयूं मुअतल। वकील अॻवाड़नि जो चवणु आहे त जेसीं ताईं वफ़ाक़ी सरकार केनाल रिथा रद्द थियण वारो नोटिफिकेशन जारी नथी करे तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। ट्रैफिक कानून जी भञकड़ी करण ते 9 अप्रैल खां शुरू थियल क्रैकडाउन में हिन वक़्त ताईं 23,591 मोटरसाइकिलूं ज़ब्त। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त ग़ैर क़ानूनी फैंसी नंबर प्लेट्स, कारनि शीशनि ऐं ॿियनि मन थियल तरमीमुनि ते 1813 गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वयूं। हैवी ऐं लाइट ट्रांसपोर्ट जूं 390 गाॾियूं ज़ब्त। 359 गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन आर्ज़ी तौर ते मुअतल कई वई। सीनियर वज़ीर चयो त सॼे सूबे में ट्रैफ़िक कानून जी भञकड़ीअ ख़िलाफ़ शुरू कयल ख़ासि मुहिम पूरी क़ुवत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां जारी आहे। रोडनि ते ट्रैफ़िक जी रवानी, शहरनि जो तहफ़्फ़ुज़ ऐं कानून जी बालादस्ती सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। हरी मीरवा जी अदालत सहाफ़ी एडी शर जे क़तल केस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे जेल उमाणे छॾियो। 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड पूरो थियण ते जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। 2 हफ़्ता अॻु हरी मीरवा में सहाफ़ी एडी शर खे क़तल कयो वियो हो। मीरपुर माथरे जे दहशतगर्दी टोल अदालत एमपीए जा महताब डायर ते हमले केस में नामज़द शहरयार शर जी ज़मानत में 3 अप्रैल ताईं वाद करे छॾी। अदालत शहरयार शर जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। शहरयार शर अदालत में पेश थियो। फरियादी जा महताब डायर अदालत न आयो। जज जी मोकल ते हुजण सबबि ॿुधणी 3 अप्रैल ताईं मुलतवी। शहरयार शर जो चवणु आहे त खेसि कूड़े केस में फासायो वियो आहे। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे खां 3 अप्रैल ताईं शदीद गर्मी जी लहर जी अॻु थी। सिंध, ॾखण पंजाब ऐं बलोचिस्तान में ॾींहं जो गर्मी पद मामूल खां 5 खां 7 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहण जो इम्कान। मौसमियात खाते हीट वेव अलर्ट जारी करे छॾियो। सुभाणे खां हवा जो घटि दबाव 27 अप्रैल खां मुल्क जे अक्सर इलाइक़नि खे मुतासिर कंदो। 1 मई खां हीट वेव जी शिदत में घटिताई थी सघे थी।